अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी संगत मां आहियां फरा शबीर। सब खां पहिरियों हिकु नज़र हेडलाइन ते। वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद चयो आहे त नालाइक अपोज़िशन मां हुकूमत खे को ख़तरो नाहे। शहबाज शरीफ़ जी भुल आहे, इमरान ख़ान केॾांहुं न पियो वञे। पीपी ऐं नवाज़ लीग रड़ियूं कंदा हुआ, हाणे खेनि ॻाल्हि सम्झ में अची वई ऐं पंहिंजी जाइ ते अची विया आहिनि। शहबाज शरीफ़ पंहिंजे भाउ खे घुराइणु चाहे थो। शहबाज शरीफ़ ऐं मुतहदा सरबराह खे नथो घुराए सघिजे। मुल्की सियासत लाइ ईंदड़ 6 महीना अहम आहिनि। नवाज़ लीग तर्जुमान मरियम औरंगज़ेब चयो आहे त इमरान ख़ान शहबाज शरीफ़ ते कूड़ा इल्ज़ाम हणण जी माफ़ी घुरे थो। शहबाज शरीफ़ ते इल्ज़ाम हणंदड़ लंदन में माफ़ियूं था घुरनि। आज़ाद कश्मीर में इलेक्शन चोरी करण बाद तमाशो हले पियो। नून मां शीन निकिरण जी ॻाल्हि कई पई वञे। ATM माफ़िया मुल्क ते मढ़ियल आहे, जंहिं तारीख़ी महांगाईअ सबबि अवाम जी चेल्हि चिॿी करे छॾी आहे। ॿुधायो वञे त खंड कमीशन केॾांहुं वियो। PP अॻवान ख़ुर्शीद शाह PTI खे मनाज़रे जो चैलेंज ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त असां NI CVD जहिड़ा इदारा इमरान ख़ान पारां माउ जे नाले ते ठाहियल इस्पताल में ग़रीब वञी बि नथा सघनि। एहतसाब अदालत में पेशी बाद ॻाल्हाईंदे ख़ुर्शीद शाह चयो आहे त बेनामी मिल्कियतुनि वारे केस में को शाहिद हुजे त पेश कयो वञे। सभ खां वधीक करप्शन PTI में आहे। हेॾां मोकिले होॾां घुराइनि था। इहा करप्शन नाहे त छा आहे? मुल्क में कोरोना वायरस जी चौथीं लहर जी शिदत बरक़रार। मुसबित केसनि जी शरह 8% खां वधी वई। मर्ज़ सबबि 46 मरीज़नि दम ॾेई छॾियो आहे। 4722 नवां केस ज़ाहिर। NCOC मूजिबि गुज़िरियल 24 कलाकनि दौरान केसनि जे मुसबित अचण जी शरह 8.22% रिकॉर्ड कई वई। सॼे मुल्क में कोरोना जी 3358 मरीज़नि जी हालत ॻणतीअ जोॻी। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में लॉकडाउन जे 5 ॾींहं बि कारोबार जुज़वी तौर खुलियल। जेकमाबाद में मामूल मूजिबि मालपिड़ी लॻाई वई। मास्क खां सवाइ वापारी भाॻिया ऐं ख़रीदार जानवरनि जे अघनि ते बहस कंदा रहिया। तहरीक इंसाफ़ पारां सरदार अब्दुल क़यूम नियाज़ी आज़ाद कश्मीर लाइ वज़ीर आज़म नामज़द। अब्दुल क़यूम नियाज़ी आज़ाद कश्मीर जे तक LA 17 बूंच मां कामयाब थियो हुयो। कुझु ॾींहं अॻु अब्दुल क़यूम नियाज़ी मुस्लिम कॉन्फ्रेंस छॾे PTI में शामिल थियो हो। सिंध हाई कोर्ट जे 3 एडिशनल जजिस उहिदनि जो हलफ़ खणी वरितो। सिंध हाई कोर्ट में तक़रीब दौरान चीफ जस्टिस अहमद अली शेख, जस्टिस अब्दुल मुबीन लाखो, जस्टिस ज़ुल्फ़िकार सांगी ऐं जस्टिस मिसिज़ राशिदा सलीम खे उहिदनि जो हलफ़ खणायो। सॼे मुल्क में पुलिस जे शहीदनि जो ॾिहाड़ो उन अज़म सां मल्हायो पियो वञे त दहशतगर्दनि ऐं ॾोहारियुनि सां विढ़ंदे तोड़ी वबा जी रोकथाम में सिर घोरींदड़ शहीदनि जी क़ुर्बानियुनि खे न विसारियो वेंदो। मुख़्तलिफ़ शहरनि में तक़रीबूं। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पुलिस जे शहीदनि खे भेटा पेश कंदे चयो आहे त संदनि पोयरनि जो ख़ासि ख़्यालु रखियो वेंदो। सिंध हाई कोर्ट बहरिया टाउन केसनि में नामालूम ॼाणायल जवाबदारनि खे गिरफ़्तार करण खां रोके छॾियो। ॿुधणी दौरान अदालत में सिंध एक्शन कमेटीअ जे सरबराह जलाल महमूद शाह ऐं ॿिया अॻवान पेश। अदालत चयो आहे त केसनि में नामज़द कंहिं बि नामालूम माण्हूअ खे गिरफ़्तार न कयो वञे। टंडो जान जे वर्कशॉप वारे इलाइक़े में ज़ाल ऐं पुट खे बाहि ॾेई साड़ वारे केस में क़ैद जवाबदार आमिर मेमन पारां नफ़्सियाती इस्पताल गिद्दू में पखे में फाहो खाई आपघात जी कोशिश। ॻणती जोगी हालत में सिविल इस्पताल हैदराबाद मुंतक़िल। पुलिस मूजिबि जवाबदार जे नफ़्सियाती मुआइने लाइ खेसि गिद्दू मेंटल हॉस्पिटल नियो वियो। हैदराबाद जे लतीफ़ाबाद वारे इलाइक़े में ट्रांसफार्मर धमाके में फ़ौत थी वियलनि जे वारसनि खे मुआवज़े ऐं नौकरी ॾियण जो फ़ैसिलो। हैस्को चीफ रेहान हामिद पावर डिवीज़न जे सेक्रेटरी खे मंज़ूरीअ लाइ दरख़्वास्त करे छॾी। दरख़्वास्त में सिफ़ारिश कई वई आहे त फ़ौत थी वियलनि जे वारसनि खे 40 लख रुपया मुआवज़ो ऐं हिक नौकरी ॾिनी वञे। गंबट जी अदालत नौजवान उसामा खोड़ो केस जे जवाबदार शहाब मुग़ल जी ज़मानत रद्द करे छॾी। जवाबदार पारां फ़रार थियण जी कोशिश। पुलिस खेसि अदालती अहाते मां गिरफ़्तार करे वरितो। फरीदाबाद वेझो मामूली ॻाल्हि तां जवाबदार पंहिंजे मामे खे क़तल करे छॾियो। ॻोठु सोंजरो मीरवाणीअ में भाणे जे साबिर चांडियो गोलियूं हणी 60 वरहनि जे मामे सांवल चांडियो खे क़तल कयो। वाक़िए बाद जवाबदार फ़रार। गढ़ी हसन वेझो ॻोठु सूबो नंदवाणीअ में 3 वरहनि जो ॿाड़ो यूनुस नंदवाणी शाख में ॿुॾी फ़ौत। 2 कलाकनि जी ॻोल्हा बाद लाश हथ कयो वियो। टंडे ॼाम वेझो हलंदड़ ट्रेन मां किरी पवण सबबि मुसाफ़िर फ़ौत। कराचीअ खां लाहौर वेंदड़ कराची एक्सप्रेस मां राहोगी लॻ किरी पियल मुसाफ़िर जी सुञाणप दौड़ वासे नसीर मोहम्मद तौर कई वई। लाश हैदराबाद मुंतक़िल।
मीरपुर ख़ास जे गुलशन कॉलोनी में 18 वरनि जी सबा मलिक घरू अणबण तां तंग अची ज़हरीली दवा पी आपघात करे छॾियो। इलाइक़े वासियुनि मूजिबि वारसनि पारां मर्ज़ीअ सां परणो करण जी इजाज़त न मिलण ते नारी आपघात कयो। टंडो अलाहियार में जवाबदार गोलियूं हणी 18 वरनि जी फिरदोस कोपांग खे क़तल करे छॾियो। वारसनि जो साहुरनि मथां क़तल जो इल्ज़ाम, रोड ते लाश रखी धरणो। कोटड़ीअ में 3 ॾींहं अॻु छिते कुते जो ॾाढ़ियल 16 वरनि जो नौजवान मुर्तज़ा सोलंगी अस्पताल में फ़ौत। कढण वेझो 10 वरनि जो ॿाड़ो रियाज़ शेख बिजलीअ जो करंट लॻण सबबि फ़ौत, संदसि भेण बेहोश, अस्पताल दाख़िल। तंगवाणीअ में नांगक थियल नारीअ खे वैक्सीन न लॻण वारे मामले जी जांच लाइ डीसी कशमोर टालके अस्पताल पहुची वियो। पघार खणंदड़ डॉक्टर जी वीज़ा ते हुअण जो इंकशाफ। डिप्टी कमिश्नर मुनवर मिठाणी चयो आहे त ड्यूटीज़ ते न ईंदड़ डॉक्टर्स ख़िलाफ़ कार्रवाई लाइ मामलो सेक्रेटरी सिहत खे उमाणियो पियो वञे।